Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सेक्रेटरी बल्दियात रोशन शेख केतिरनि ही कोशिशुनि बावजूद नैब जी पकड़ खां बची न सघियो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां सरकारी ज़मीनुनि जे गैर क़ानूनी अलॉटमेंट केस में ज़मानत रद्द थियण ख़िलाफ़ साॻिए ॾींहुं दाख़िल थियल अपील ते ॿुधणी करण खां इनकार बाद नैब जी टीम रोशन शेख खे गिरफ़्तार करे वरितो। साॻिए केस में ज़मानत रद्द थियण ते कराची जो अॻूणो एडमिनिस्ट्रेटर लाला फज़ल रहमान ऐं अॻूणो डायरेक्टर लैंड वसीम ज़ैदी बि गिरफ़्तार। जवाबदार सुहेल यार ख़ान विझ वठी अदालती अहाते मां फ़रार थी वियो। नैब प्रोसिक्यूटर जो चवणु आहे त रोशन अली शेख ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल कयो वियो आहे। KMC ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू जी मिली भगत सां ज़बा ख़ाने जी 265 एकड़ ज़मीन गैर क़ानूनी तौर अलॉट कई वई हुई। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां बरसातुनि दौरान तबाह थियल रस्तनि जी मुरम्मत ऐं सर्वे जी हिदायत। चीफ सेक्रेटरी सिंध खे माई बख्तावर एयरपोर्ट थर खे फ़ाल करण लाइ मुआहिदो करण जी हिदायत। एपेक्स कमेटी खे ब्रीफिंग दौरान IG सिंध मुश्ताक महर जो चवणु आहे त सिंध में 560 मज़ारुनि ते क़ानून लागू कंदड़ इदारनि जा 819 अहलकार कमु करे रहिया आहिनि। जिन दरगाहुनि जी सिक्योरिटी निजी शोबे वटि आहे उन्हनि लाइ SOPs तयारु कयूं पियूं वञनि। सिंध बलूचिस्तान ऐं सिंध पंजाब सरहद ते 16 पुलिस स्टेशन्स तोड़े चेक पोस्टूं क़ाइमु थियल आहिनि जिते 1072 अहलकारनि खे मुक़ररु कयो वियो आहे। इजलास में ब्रीफिंग दौरान सिंध में CPAC मंसूबनि ते कमु कंदड़ 2500 चीनी माहिरनि जी सिक्योरिटी लाइ 4500 अहलकार मुक़ररु हुजण जी तस्दीक़। हाणे इंडस्ट्री ऐं औक़ाफ़ खाते बदिरां तालीम खातो मदरसनि जी रजिस्ट्रेशन कंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि एपेक्स कमेटी जे इजलास दौरान सिंध में समूरनि मदरसनि खे तालीमी इदारनि तौरु रजिस्टर करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त मदरसनि जो मुफ़्त तालीम मुहैया करण में अहम किरदारु आहे। सिंध में हिन वक़्तु 8195 मदरसा ऐं इमाम बारगाहूं आहिनि। इजलास में वॾे वज़ीर स्ट्रीट क्राइम्स जे ख़ात्मे लाइ नओं क़ानून ठाहिण ताईं मौजूदा क़ानून तहत क्राइम केसिस हलाइण जी हिदायत कंदे चयो आहे त रुगो क़ानून ठाहिणु काफ़ी नाहे, उन ते अमल थियण बि ज़रूरी आहे। केसिस कमज़ोर हुजण सबबि ॾोहारी आज़ादु थी वञनि था। अहिड़ा केसिस ठाहिया वञनि जो जवाबदारनि जी सज़ा यकीनी बणिजी वञे। पुलिस खे बि चालान बहितर नमूने ठाहिण जी हिदायत। इजलास में स्ट्रीट क्राइम केसिस ते ॿुधणी लाइ अलॻि जज मुक़ररु करण बाबति सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहज़ाद अकबर जी मुक़ररी नैब खे कंट्रोल करण जी साज़िश करार। इस्लामाबाद हाई कोर्ट में शहज़ाद अकबर जे एहतसाब बाबति ख़ुसूसी मुआविन तौरु मुक़ररी चैलेंज। वकील अमानुल्लाह कुंडराणी पंहिंजी दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त नैब ख़ुदि मुख़्तियार इदारो आहे ऐं नैब ऑर्डिनेंस तहत कमु करे रहियो आहे। शहज़ाद अकबर जी एहतसाब बाबति ख़ुसूसी मुआविन तौरु मुक़ररी जो मक़सदु नैब खे वज़ीर आज़म ऑफिस मां कंट्रोल करणु आहे। शहज़ाद अकबर शफ़ाफ़ नमूने कमु करण बदिरां पंहिंजे आकाउनि खे ख़ुशि करण लाइ कमु करे रहियो आहे। दरख़्वास्त में शहज़ाद अकबर जी मुक़ररी कलअदम क़रार ॾियण जी इस्तदा। मुराद अली शाह चयो त मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, असां चऊं था त मरसूं मरसूं कराची न ॾेसूं। PTI MNA आमिर लियाकत क्यामाड़ी ज़िले जे क़याम वारे सिंध काबीना जे फ़ैसिले खे अदालत में चैलेंज करे छॾियो। सिंध हाई कोर्ट में ओलह ज़िले खे विरहाए क्यामाड़ी ज़िले जो क़याम गैर आइनी करार ॾियण लाइ दरख़्वास्त दाख़िल। आमिर लियाकत मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त क्यामाड़ी ज़िले जो क़याम मौलाना फज़ल रहमान जे भाउ ज़ियाउर रहमान खे मुक़ररु करण वारे मंसूबे जो हिस्सो आहे। मकानी इदारा अञा मौजूदु आहिनि पर सिंध हुकूमत फ़ैसिले खां अॻु लाॻापियल इदारनि सां मशवरो न कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान क्यामाड़ी ज़िले जे क़याम ख़िलाफ़ संदसि दरख़्वास्त जी हिमायत कई आहे।
PTI सरकार के सिंध देर सां याद आई। सूबे की तरक्की लाइ कम थियण बेहतर अमल है। PPMN खुर्शीद शाह कोऑर्डिनेशन कमेटी की हिमायत कंदे चयो त वफ़ाक़ ऐं सिंध सरकार गॾिजी कम कनि था त उन ते एतराज़ न थियणु घुरिजे। जेका हुकूमत इसाक़ डार खे ॾे वापसि न घुराए सघी उहा नवाज़ शरीफ़ खे कीअं घुराईंदी। हुकूमत ऐं नैब जे गठजोड़ जी सभिनी खे ख़बर आहे। नैब कानून में तरमीम लाइ समूरनि जमायतुनि खे साथ ॾियणो पवंदो। सखर जी एहतसाब अदालत में पेशी दौरान मीडिया सां ॻाल्हाईंदे खुर्शीद शाह जो चवणो त नैब हेल ताईं सनस ख़िलाफ़ हिकु बि सबूत न आणे सघी आहे। जेकॾहिं इल्ज़ाम सही हुजनि हा त नैब सबूत पेश करे हा। वॾे वज़ीर जे सलाहकार एजाज़ जखराणी ऐं ॿियनि जवाबदारनि मथां आमदनी खां वधीक असासनि वारे रेफरेंस में फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। सखर जी एहतसाब अदालत नैब जी दरख़्वास्त ते फ़र्द जुर्म वारी कार्रवाई 14 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। नैब तरफ़ां अदालत खे इस्तदा कई वई त एजाज़ जखराणी ख़िलाफ़ हतमी रेफरेंस आणे रहिया आहियूं। जेको पेश करण लाइ मोहलत ॾिनी वञे। कार्रवाई मुलतवी करण वारी नैब जी इस्तदा मंज़ूर। बहरिया टाउन इंतज़ामिया ते कराची में किस्तूं अदा थियण बावजूद प्लॉट की मालकी न ॾियण जो इल्ज़ाम। सुप्रीम कोर्ट में बहरिया टाउन के सरबराह मलिक रियाज़, अली रियाज़ ऐं ज़ैन मलिक ख़िलाफ़ तौहीन अदालत की दरख्वास्त दाख़िल। दरख्वास्त गुज़ार हाफ़िज़ इरफात अहमद चौधरी जो चवणु आहे त दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो। हुन बहरिया टाउन खां कराची में 2 प्लॉट ख़रीद कया, किस्तूं अदा कयूं। उन बावजूद भी बहरिया टाउन इंतज़ामिया प्लॉट की मालकी ॾियण खां इनकार कंदे चयो आहे त प्लॉट संदन मनसूबे में शामिल आहे। दरख्वास्त में मलिक रियाज़ सूदो ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ तौहीन अदालत की कार्रवाई हलाइण जी इस्तदा। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ से गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइंस तफ़सीली ख़बरूं इन ब्रेक खां।